रिकॉर्डिंग फारूक अहमद आचो, कंबर शरीफ। आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वरी सलात मोहब्बत शौक से। मुझे दोस्तों, अल्लाह ताला जल्ले शानु जा किरोड़े एहसान ही थोरा जे करीम रब पंहिंजे फज़लो करम सां एक बेरो वरी जिंदगी में रमजान मुबारक जो सआदतूं नसीब फरमायूं। मुक़द्दस बाबरकत रहमतुन ऐं बरकतुन जो महीनो रमजान जिंदगी में एक बेरो वरी रब ज़ुल जलाल पंहिंजे फज़लो करम सां इहा सआदत अता फरमाई आहे। उहो बरकतुन भरियो महीनो जंहिंजी वाखाण, जंहिंजी तारीफ़ अल्लाह जे क़ुरान में आहे, जंहिंजी तारीफ़ मदीने वारे घोट मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाई आहे। उहो महीनो जंहिं महीने जे अंदर ईमान वारनि जे लाइ नित नयूं रहमतूं ऐं बरकतूं आहिनि। उहो महीनो जंहिं महीने जे अंदर बाने जे गुनाहनि खे माफ़ कयो वेंदो आहे। उहो महीनो जंहिं महीने जे अंदर अल्लाह जी ज़ात पंहिंजे रहमत सां, पंहिंजे फज़लो करम सां बाननि जे गुनाहनि खे मेटे मदायूं माफ़ फरमाए छॾींदो। चओ अल्लाह सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस है। हजरत अबू हुरैरा सही राविया मुझे आका फरमायो, सुने हबीब फरमाया, इज़ा जा रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुल्लिकत अबवाबुन नार व सुफ़िदत शयातीन। मुझे आका फरमायो, जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे त जन्नत जा दरवाजा खुली वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाजा बंदि थी वेंदा आहिनि, शरीर शैतान कैद थी वेंदा आहिनि, अल्लाह जे रहमत जी ख़ुसूसी पालूट थी वेंदी आहे। सुभान अल्लाह। ॿी हदीस पाक में अचे थो, मुंहिंजे आका फरमायो, मदीने वारे साईं फरमायो, इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन शहर रमज़ान नज़र अल्लाह इला ख़ल्क़िही। जॾहिं रमज़ान मुबारक जी पहिरीं तारीख़ जी राति थींदी आहे त अल्लाह ताला जल शानो पंहिंजे मख़लूक ॾे रहमत जी नज़र फरमाईंदो आहे। रब मुतवजे थींदो आहे, अल्लाह ताला पंहिंजे बांदड़नि खे निहारींदो आहे। व इज़ा नज़र अल्लाह इला अब्दिन लम युअज़्ज़बु अबदा। जे बाने ॾे करीम रब पंहिंजे शफ़क़त जी निगाह फरमाए, इनखे कॾहिं बि अज़ाब न कंदो आहे। सुभान अल्लाह। केॾो न इहो महीनो बरकत वारो आहे, जंहिं महीने जे अंदर मुंहिंजो करीम रब पंहिंजे बाननि ॾांहुं रहमत सां निहारींदो आहे। अल्लाह अल्लाह। तरगीब व तरहीब जे अंदर यह हदीस हज़रत इमाम मुंज़री आंदी आहे। मुझे आका फरमायो, वलिल्लाहि फी कुल्लि यौमिन अल्फ अल्फ अतीक़िन मिनन नार। रमज़ान मुबारक जे हर हर ॾींहं में किरोड़े बाननि खे अल्लाह ताला पंहिंजे रहमत सां बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे। फ़इज़ा कानत लैलतु इश्रीन आतक अल्लाह फिया मिस्ल जमीअ मा आतक
फी शहर कुल्ले, पर जॾहिं 29 जी रात थींदी आहे, रमज़ान मुबारक जे 29 जी रात थींदी आहे, पूरे रमज़ान में जेतिरनि बाननि जी मफ़रत थी आहे, एतिरा बाना हिकिड़ी 29 जी रात में बख़्शिजी वेंदा आहिनि। फ़इज़ा कानत लैलतुल फ़ित्र अर्तजत मलाइकतु व तजल्लल जब्बारु तआला बिनूरिही मा अन्नहु ला यसिफुल वासिफून। जॾहिं लैलतुल फ़ित्र जी रात थींदी आहे, ईदुल फ़ित्र वारी रात ईंदी आहे, अल्लाह जा मलाइक बि लही ईंदा आहिनि। अल्लाह ताला जल शानो पंहिंजे बाननि ॾांहुं निगाहूं करे निहारींदो आहे, पंहिंजे नूर सां, अहिड़े नूर सां निहारींदो आहे जो तारीफ़ को कंदड़ को बि उन करीम रब जे जलवनि जी तारीफ़ नथो करे सघे। उन नूर सां रब करीम पंहिंजे बाननि ॾे मुतवज्जो थींदो आहे। फयक़ूलुल मलाइकतु वहुम फी ईदिहिम मिनल गद, सुभाणे को ॾियारो ईद जो थियण वारो आहे। अल्लाह ताला जल शानू जा मलाइक चवनि, मलाइकनि खे रब करीम फरमाईंदो आहे, या माशरल मलाइकते यूही इलैहिम मा जज़ाउल अजीर इज़ा वफ़ा अमलहू। ए मलाइको ॿुधायो उन्हे बाने जो कहिड़ो अजुर आहे, जे बाने खे मूं रब अमर ॾिनो त रोज़ा रखो, जन बाननि पंहिंजा पेटड़ा बुखिया रखिया, जन बाननि सारो महीनो मानियुनि ऐं पाणियुनि जे हूंदे बि सारो ॾींहुं बुख काटे मूं रब जे रज़ा ख़ातिर रोज़ा रखिया, जन बाननि सियारे जे थधियुनि रातियुनि में नरमो गुदाल बिस्तरनि खे छॾे तरावीहुनि जी नमाज़ पढ़ंदा रहिया, रातियूं जाॻंदा रहिया, रमज़ान जे महीने खे इबादत सां मल्हाए ॾेखारियो। ए बानो ॿुधायो इन्हनि बाननि जो छा अजुर आहे, छा एवज़ आहे, इन्हनि खे छा ॾियणु खपे। मलाइका अर्ज़ कंदा, मौला तूं ई बहितर ॼाणी थो, तूं ई सुठो अजुर ॾियण वारो ई। फयक़ूलुल्लाहु तआला उशहिदुकुम अन्नी क़द ग़फ़रतु लहुम। ए मलाइको तव्हां सभु शाहिद हुजो, इन्हे रोज़ेदारनि, इन्हनि रातियुनि जे जागण वारनि बाननि जे सभिनी गुनाहनि खे बख़्शे छॾियुमि। ए मलाइको तव्हां मुंहिंजी अता जा, मुंहिंजी सखा जा शाहिद बणिजी वञो। इहे बाना अॼु गुनाहनि खां आज़ाद थी विया, अॼु इहे बाननि जूं मदायूं मेटिजी वियूं, जन बाननि रमज़ान जो क़द्र सुञातो आहे। चओ अल्लाह सुभान अल्लाह। मुझे आका फरमायो ही हदीस जेके इमाम बैहकी रिवायत कयो आहे, हज़रत अबू मसूद ग़िफ़ारी रज़ियल्लाहु तआला अन्हु रावी आहे, चए समिअतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात यौमिन व अहल रमज़ान। असावी तो चवे त रमज़ान जो चंड ॾिसिजी चुको हुयो, मूं पंहिंजे कननि सां दिलबर मोहम्मद करीम खां ॿुधो। कुर्बान वञे उन्हनि सहाबनि खां, कुर्बान वञे जेकी सुबुह साण उथंदा हबीबनि जा दीदार कंदा, कुर्बान वञे इन्हनि जे पाक अखियुनि जे मथां, जन जूं अखियूं दिलबर मोहम्मद जा जलवा ॾिसंदियूं, कुर्बान वञे इन्हनि जे कननि जे मथां, जन जा कन दिलबर मोहम्मद करीम जा मिठा मिठा बोल ॿुधंदा। रब करीम चल असांखे बि हबीबनि जो दीदार नसीब फरमाए। सारी तो फरमाए तो जड़े चंड रमजान जो ॾिसी चुको आहे, मुझे आका फरमायो लो यालमुल इबाद मा रमदान लत
तमन्नत उम्मती अन तकून सनत कुल्लुहा रमदान। बुधो बुधो ए मुझा उम्मत वालों बुधो, जेकॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे, जेकॾहिं तव्हां आगाह थी वञो हिन ॻाल्हि खां त रमज़ान जो क़दुरु छा आहे, रमज़ान में छा इनायतूं ऐं सखावतूं थींदियूं आहिनि, त तव्हां तमन्ना कयो ए काश जो सारो साल रमज़ान ई हुजे। हाय ओ मिठा जिनखे क़दुर जी ख़बर न आहे उहे चवंदा आहिनि त रमज़ान चटी थी वई, बुख काटणी पवंदी, होटलूं बंदि थी वियूं, खाधा बंदि थी विया। पर मुंहिंजे आका फरमायो त ए मुंहिंजा उम्मतियो, जेकॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे त रमज़ान जे महीने जो शान छा आहे, रमज़ान में तव्हांखे मिलंदो छा आहे, त तव्हां इहा तमन्ना कयो त जेकर सॼो ई साल रमज़ान हुजे। खुज़ा कबीले जो हिकिड़ो शख्स उथी बीठो, अर्ज़ कई या नबी अल्लाह हदसना, ओ मुंहिंजा सोना असांखे ॻाल्हि करे ॿुधायो, भला ॿुधायो त रमज़ान जी फज़ीलत आहे कहिड़ी। मुंहिंजे आका फरमायो इन्नल जन्नत लतुज़य्यिनु लिरमज़ान मिन रअसिल हौल इलल हौल। सुना भी व फरमाइन था रमज़ान गुज़री वेंदो आहे, हाणे नओं साल शुरू थींदो आहे, त नए साल जी तयारी में अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम ॾींदो आहे, हे मुंहिंजा फ़रिश्तो मुंहिंजे जन्नत खे सींगारियो, मुंहिंजे बेहिश्त खे सींगारियो, सारो साल जन्नत खे सींगारींदा रहियो, मुंहिंजे रमज़ान जे आमद जी ख़ुशी में सारो साल जन्नत के सींगारींदा रहो। फ़ैज़ा कान अव्वल यौमिन मिन रमज़ान, जॾहिं रमज़ान मुबारक जो पहिरियों ॾींहुं शुरू थींदो आहे, हब्बत रीहुम मिन तहतिल अर्श, पोइ अर्श मौला जे हेठां हिकिड़ी रहमत जी हवा घुलंदी आहे। उहा हवा जेॾी महिल जन्नत जे वणनि ते घुलंदी आहे त हर पासे फिज़ाऊं मुअत्तर थी वेंदियूं आहिनि, हर पासे ख़ुशबू सुगंध ई सुरहान थी वेंदी आहे। अल्लाह अल्लाह हूरूं निगाह करे ॾिसंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, रमज़ान जो महीनो अची वियो आहे, ओ मुंहिंजा मौला ॿुधाए तुंहिंजे बाननि मां असांजा घोट कहिड़ा थींदा। सुभान अल्लाह, रब खे अर्ज़ कंदियूं आहिनि मौला उन्हनि घोटनि सां असां जूं अखियूं थधियूं कजाए, उन्हनि जूं अखियूं असांजे दीदार सां थधियूं कजाए। ओ मुंहिंजा मौला ॿुधाए त सही असांखे जन्नत में जो तो हूरूं बनाए पैदा कयो आहे, असांखे चोड़ींदा माणींदा केर, असांजा घोट कहिड़ा थींदा। रब ज़ुल जलाल फरमाईंदो आहे त ए हूरूं फमा मिन अब्दिन यसूम यौमन मिन रमज़ान इल्ला ज़ुव्विज ज़ौजतम मिनल हूरिल ऐन फी ख़ीमतिन मिन दुर्रतिन। ओ जन्नत जूं हूरूं जेको रमज़ान जो रोज़ो रखंदो आहे उहो तव्हांजो घोट बणाईंदुसि। हा उहे जन्नत जा खेमा लॻल हूंदा, मोतियुनि जा, लोलू ऐं हीरनि जा उहे खेमा लॻल हूंदा। उन्हनि खीमनि में अल्लाह ताला उन जन्नत जे हूरुनि खे कुआरियूं बणाए वनवाहन में वेहारे छॾींदो। ए हूरूं तव्हीं तयार थी वियो, तव्हांजा घोट रोज़ेदार अचण वारा आहिनि। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबी या सय्यदी या रसूल अल्लाह। अल्लाह अल्लाह मुझे आका फरमायो, मदनी ताजदार फरमायो त जॾहिं रमज़ान जो महीनो अचे त ए ईमान वारा तव्हां रोज़ा रखंदा कयो, रातियूं जागंदा कयो। मुंहिंजे सोणे हबीब फरमायो, सुनन निसाई जी हदीस
पूछा। हजरत अब्दुल रहमान बिन औफ राविया मुझे दिलबर नबी फरमायो त सभिनी महीनन मां इज्जत वारो महीनो रमजान। तो मुझे आका फरमायो मन काम रमदान ईमान व एहतिसाबन खरज मिन ज़ुनूबिही कयौम वलदतु उम्मू। जेको रमजान मुबारक जा रोज़ा रखंदो आ गुनाहन खां ईअं धोपी वेंदो आ जे ॾींहं ते उनखे अमड़ जी जल ॼणियो मां जे पेट मां जाओ उनजे दफ़्तर में हिकिड़ो बि गुनाह न हुयो। रोज़ेदार बि रोज़ा रखे जॾहिं ईद जो ॾींहुं मल्हाईंदो आ उनजे दफ़्तर में हिकिड़ो बि गुनाह बाक़ी न बचंदो आ। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था हर नबी जे उम्मत वारन के अल्लाह ताला जल्ल शानू के न के खूबियूं ॾिनियूं के न के उन्हनि सां भलायूं फरमायूं पर मुंहिंजी उम्मत खे अल्लाह ताला 5 ॻाल्हियूं अहिड़ियूं ॾिनियूं आहिनि जेकी ॿिए के उम्मत खे मिलियूं बि कोन हुयूं। सुभान अल्लाह। हजरत अबू हुरैरा सही रिवायत फरमाए हाँ सही इब्ने हब्बान जी हदीस मुझे आका फरमायो उतियत उम्मती खम्स खिसालिन फी रमदान लम तुतहुन उम्मतुन क़ब्लहुम के अॼु नबीअ जे उम्मत खे इहे 5 शयूं कोन मिलियूं जेके मुंहिंजी उम्मत खे रब 5 इनाम था कया आहिनि। केड़ा 5 इनाम मिलिया आहिनि। खलूफ फम साइम अतयब इंदल्लाहि मिन रिहिल मिस्के रोज़ेदार जे वात जी बूए या अल्लाह के मुश्क अतर खां वधीक प्यारी आहे। रोज़ेदार जॾहिं रोज़ो रखंदो आहे शाम थी वेंदी आहे उन ई प्यास जे करे उन जे वात में हिकिड़ी बूए पैदा थी पवंदी आहे। मुंहिंजे मदनी ताजदार फरमायो इन बूए खां माण्हू नफ़रत कंदा आहिनि पर इहा बूए अल्लाह खे अहिड़ी वणंदी आहे जो मुश्क अतर तव्हांखे एतिरो प्यारो न लॻे उन बूए पैदा थी पवंदी आहे। मुंहिंजे मदनी ताजदार फरमायो इन बूए खां माण्हू नफ़रत कंदा आहिनि पर इहा बूए अल्लाह खे अहिड़ी वणंदी आहे जो मुश्क अतर तव्हांखे एतिरो प्यारो न लॻंदो मुश्क जी सुराण तव्हांखे एतिरी वणंदड़ न लॻंदी आहे। रब खे रोज़ेदार जे वात जी बूए इन खां वधीक पसंदि हूंदी आहे। सुभान अल्लाह। सरकार फरमाइन था व तस्तगफिर लहुमुल हीतानु हत्ता युफ्तिरू ओ जेके मच्छूं जेके पाणियुनि में रहनि थियूं उहे मच्छूं रोज़ेदारनि जे लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि। पाणियुनि जे अंदरि मच्छूं रोज़ेदारनि जे लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि। मुंहिंजा मौला इन्हनि रोज़ेदारनि ते रहमतूं वसाइजांइ इन्हनि जे रिज़्क़नि में बरकतूं विझजांइ इन्हनि खे सुख ऐं आराम नसीब कजांइ। ओ मुंहिंजा मौला जन्नतूं जे रमज़ान जो क़दुरु सुञातो आहे। इहे समुंडनि में बारनि में रहण वारी मख़लूक बि रोज़ेदारनि जे लाइ दुआगू बणिजी वेंदी आहे। साईं फरमाइनि था सुणा हबीब फरमाइनि था युज़य्यिनुल्लाहु अज़्ज़ व जल्ल कुल्ल यौमिन जन्नतहू। हर ॾींहुं रमज़ान जे में अल्लाह ताला जन्नत खे सींगारींदो आहे बेश्त खे रब सींगारींदो आहे। ए मलाइको जन्नत खे सींगारियो मुंहिंजा रोज़ेदार बाना अचण वारा आहिनि। सुभान अल्लाह। जेको इज़त वारो माण्हू ईंदो आहे त अनड़ साफ़ कराइबा आहिनि घर घिटियूं बुहार बियूं आहिनि अतर ख़ुशबूयूं छटकार बियूं आहिनि अगरबत्तियूं ॿार बियूं आहिनि सुरहाण कबी आहे त फलाणो इज़त वारो अची रहियो आहे। रब बि फरमाईंदो आहे मलाइको अॼु
जन्नत के सिंगारियो हर पासे खुशबू यूं छटकारे छजो जो मुझा रोजेदार बना अचण वारा। तो मुझा दोस्तों नमाज़ुन के जन्नत के दरवाजे का सदु थींदो हाजिन गाजिन आबिदन सालिन सभिनी के जन्नत के दरवाजन का सदु थींदो पर बेश्त जो हिकिड़ो खास दरवाजो आ जंहिंजो नालो आ रैयान उन रैयान के दरवाजे का सदु थींदो त हिन दरवाजे मजा ॿियो कंहिंखे बि लंघण जी इजाज़त न आहे। हितां जे करे लंघंदा त ख़ासि रोज़ेदार बाना लंघंदा। सुभान अल्लाह। पोइ जॾहिं रोज़ेदार सभु लंघी दंग थींदा रब फरमाईंदो त हिन दरवाजे खे हाणे बंदि कयो। हाणे हिन दरवाजे मज़ा ॿिए कंहिं आबिद ज़ाहिद खे लंघण जी इजाज़त न आहे। हे दरवाज़ो मूं ख़ासि पंहिंजे रोज़ेदारनि जे लाइ ठाहियो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे सोने हबीब फरमायो व तुसफ़िदु फी मर्दतु शयातीन। रमजान जे महीने में मरदूद शैतानन के शरीर शैतानन के कैद कयो वेंदो आहे। उहे शैतान जेके नेकी खां रोकींदा आहिनि बुराई ॾे उभारींदा आहिनि रब फरमाईंदो ए मलाइको इन्हनि शैताननि खे सतनी ज़मीनुनि खां हेठि वञी कैद कयो न ज़ंजीरनि में काबू कयो न त मुंहिंजे हबीब जा उम्मती आज़ाद थी वई चवनि अल्लाह मुझे आका फरमायो पंजी गाल मुझी उम्मत के ही मिली आ जो रमजान मुबारक जे आखिरी ॾींहं में आखिरी रात में अल्लाह ताला जल शानहू मुझे सारी मखलूक के सभिनी रोज़ेदारनि के बख्शे छॾींदो आ। साहब अर्ज़ कई या रसूल अल्लाह भला इहा रात लैलतुल क़द्र जी रात त न आहे। पाण फरमायो त न लैलतुल क़द्र जी रात न आहे पर ॾिसो को मज़ूरी कंदो आहे उजरत कंदो आहे जॾहिं कमु पूरो थींदो त पोइ उन जो मालिक उन खे चवंदो हाणे कमु पूरो थियो मज़ूरी पंहिंजी वटि। जेॾीमहिल रमज़ान जा सभु रोज़ा ॿालणे रखिया आख़िरी रात रमज़ान जी ईंदी आहे रब फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा बाना तो मुंहिंजे ख़ातिर इबादतूं कयूं रोज़ा रखिया हाणे तुझे सखाई इनाम अता जी रात। तो इन रात के अंदर अल्लाह ताला एड़ी मेहर जी तालूट फरमाईंदो आ जो पंहिंजे सब रोज़ेदारनि खे बख्शे माफ़ करे छॾींदो। अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह। जेको बानो जागंदो आ ये हदीस भी सही बुखारी जी आ। मुझे सोने हबीब फरमायो त जो बानो मन काम रमदान ईमान व एहतिसाबन गुफिर लहू मा तकद्दम मिन दंबी। सवाब जी नियत सां ईमानदारी सां जेको रमजान जो रातियूं जागंदो आ उन जे गुज़रियल हयाती जा गुनाह सब बख्शजी वेंदा आहिनि। मन काम लैलतुल क़द्र ईमान व इहतिसाब गुफिर लहू मा तकद्दम मिन ज़ंबी। जेको माण्हू लैलतुल क़द्र जी रात सवाब ईमान सां ऐं सवाब जी नियत सां लैलतुल क़द्र जी रात जागंदो आहे रब ज़ुल जलाल उन जे गुज़रियल सारी ज़िंदगी जे गुनाहनि जो आम माफ़ी जो ऐलान फरमाए छॾींदो। ओ मुंहिंजा मिठा ओ मुंहिंजा दा जे हेड़ा टाइम रब मिलाए हेड़ा वक्त अल्लाह मिलाए त इन नेमत जो कदर करण खपे कि न। अल्लाह अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो तिरमिज़ी शरीफ की हदीस हज़रत अबू हुरैरा से रिवायत फरमाए मुझे आका फरमायो मन अफ्तर यौमन मिन रमजान मिन गैर रुखसतिन वला मरदिन लम यक़द अनो सौमु दहर कुल्लु इंसानहु। अल्लाह अल्लाह हिकिड़ो रमजान जो रोज़ो बिना उज़्र जे बिना रुखसत जे हिकिड़ो रमजान जो रोज़ो जेको कज़ा करे छॾे उन जे एवज़ में सारी ज़िंदगी रोज़ा रखंदो रहे त हिकिड़े रोज़े जो मटु नथा बणिजी सघनि।
हिकड़ी रिवायत में अचे थो मुंहिंजे आका फरमायो जेको रमज़ान मुबारक जो हिकिड़ो रोज़ो छॾे ॾींदो आहे उनखे 9 लख साल जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो 9 लख साल दोज़ख जे भड़कंदड़ अज़ाब में उनखे टिचकायो वेंदो जेको रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो बिना उज़र जे छॾे ॾींदो आहे। अल्लाह अल्लाह हदीस पाक में अचे थो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हिकिड़े माण्हू जंजीर पातल हूंदा दोज़ख जा कटकीअ में पातल हूंदा मलाइका उनखे गेलियूं जहन्नम में पकड़ियूं वेंदा पिया। अल्लाह अल्लाह ओॾी महिल उहो माण्हू रड़ियूं ई दाऊं पियो कंदो अचानक मुंहिंजो दिलबर मदनी ताजदार अची वेंदो मदीने वारो साईं अची वेंदो साईं फरमाईंदा हिन माण्हू खे तव्हां छो मलाइको पकड़ियो था वञो पिया अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह ही उहो तुंहिंजो उम्मती आहे जे रमज़ान जो कदुर न कयो रमज़ान जा रोज़ा कोन रखंदो मुंहिंजो सोनो नबी फरमाईंदो ए मलाइको जेते रमज़ान फरियादी आहे जेको रमज़ान जो बेक़दुर आहे उन खां मां मोहम्मद भी बेज़ार आहियां। ओ पीरी जरा सोच जरा गौर कर तो मदीने वारो साईं बे उन्हें मानू जी सिफारिश का इनकार फरमाइंदो जे जानी वाणी रमजान जा रोजा छड़े देना अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह। अल्लाह अल्लाह मुझे सुने हबीब मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो सही बुखारी जी हदीस हजरत इब्ने अब्बास राविया मुझे सोना हबीब हज पढ़ी वापस मोटाइन हज मुझे दिलबर नबी जिंदगी में सिर्फ हिकड़ो बेरो हज अदा फरमायो जरे मुझे सोना हज पढ़ी मोटाइन उम्मे सनान अंसारिया औरत की आई अल्लाह जे नबी फरमायो ए उम्मे सनान असी जो हज ते व्यासी त तू को न हली है उन अर्ज कयो या रसूल अल्लाह मुझे मुर्स के को उज़्र हुयो वो सबब जाना है उन्हें जे करे मुझे सोना हबीब मां हज ते हली न सगी आया साईं ॾाढो दुख थम ॾाढो अरमान थम जो हज कर जी वई आया मुझे सोने हबीब फरमायो जे करे तू मुसा गड हज न पढ़ी सगी तो वञ रमजान जे महीने में उम्रो अदा करे जे माण्हू रमजान में उम्रो अदा कयो उन्हें जड़ के मोहम्मद करीम सा गड हज अदा कयो। हिकड़ी रिवायत में अचे थो हिकड़े असाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह भला इहो हुक्म रुगे इने जे लाइ या ॿियनि जे लाइ साईं फरमाए क़यामत ते मुंहिंजी जेका बि उम्मत ईंदी जो बि मुंहिंजो ग़ुलाम जो बि मुंहिंजो उम्मती रमज़ान मुबारक जे महीने में उम्रो अदा करे अचे उन्हें जो मुंह मोहम्मद करीम सां गॾु हज अदा कयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब करीम शला असा सदरी के रमजान मुबारक में उम्र जी सआदत नसीब फरमाए ओ मिठा आओ जे मदीने पाक रे वनी आओ जे रमजान जे महीने में तो के मक्के दी हाज़री नसीब थी वने आता फरमायो मुझे सोने रमजान जे बदले में लख रमजान जो सवाब पर मदीने वारन के हिकड़े रमजान जे बदले में लख रमजान जो सवाब मिले। ओ मौला मदीनो बेकार पोए बलीमा लेने जा गाय करने जा मौला मदीनो पानी पिरिया जे सर जो परवर सो के तू प्यार पोए बलीमा लेने जा गाय क्यों जा मौला मदीनो ने कहा के तूने कार पोए बली मार लेने जा गाय क्यों जा मौला मदीनो ओ मिठा ओ दुनियादारो ओ पैसे वारो घना रमजान घणियूं
ईदूं गोठन में भी मल्हाई पर मुझी सलाह मञो हिकिड़ो रमज़ान त मदीने में भी गुज़ारे ॾिसो हिकिड़ी ईद ते मुझे आका जी नगरी में भी मल्हाए ॾिसो मुझो सोणो छा थो तोखे ईद जी ख़र्ची ॾे दीन ईमान जूं छा थो तोखे ख़र्चूं मिलनि ख़ुदा जो कसम जेकी रमज़ान जे महीने में मदीने पाक में वेंदा आहिनि मदीने वारो साईं उन्हनि सां ख़ुसूसी शफ़क़तूं फरमाईंदो आहे ओ हल मदीने में अली रमज़ान जा रोज़ा रखो हल मदीने में अली ओ साल थी विया सिकन लात में एले हुज़ूर घुरायो एले हुज़ूर घुरायो मुंहिंजी वाग मदीने वरायो साल थी विया सिकन लात में एले हुज़ूर घुरायो एले हुज़ूर घुरायो मुंहिंजी वाग मदीने वरायो अल्लाह अल्लाह रब शरह सां सभिनी खे मदीने जी हाज़िरी नसीब फरमा छा लुत्फ़ सुरूर हिकिड़ो रोज़ो मदीने पाक में खोले अची खुदा जो कसम सारी जिंदगी तोखो न विसरंदो हिकिड़ो रोज़ो आका जे नगरी में खोल मुंहिंजे दिल भर जी महिमान नवाज़ी वेही ॾिसो कीअं था शफ़क़तूं फरमाइनि कीअं था रहमतूं ऐं बरकतूं ऐं ख़ैरातूं अता कनि खुदा जो कसम सारी जिंदगी तोखो न विसरी सघंदो मदीने के खिते खुदा तुझको रखे मदीने के खिते खुदा तुझको रखे गरीबों फकीरों के ठहराने वाले गरीबों फकीरों के ठहराने वाले चमक तुझसे पाते हैं जब सब पाने वाले मेरा दिल भी चमका दो चमकाने वाले गर्जी चो मेरा दिल भी चमका दो चमकाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते हरम की ज़मीं और कदम रखे के चलना हरम की ज़मीं और कदम रखे के चलना अरे सर का मौका है ओ जाने वाले अरे सर का मौका अरे सर का मौका है ओ जाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले चमक तुझसे पाते सब पाने वाले चमक तुझसे पाते अल्लाह अल्लाह ओ मुजफ्फरी इन रमजान जो कदर कजाए मुझे सुने हबीब फरमायो त रमजान में जो शख्स अल्लाह जे जिक्र जी महफिल में तो हाजिर थे विख विख जे बदले में साल जे इबादत जो सवाब उन जे दफ्तर में लिखबो आ क़यामत जे ॾींहुं उहो शख्स अल्लाह जे अर्श अज़ीम जे साये में हूंदो जो शख्स रमजान जे महीने में जमात सां निमाज़ पढ़ंदो आहे इहो अर्श अल्लाह जे साये में हूंदो हाँ जेको शख्स रमजान में निमाज जमात सां पढ़े थो हिक हिक रकात जे वज़न खे नूर जो शहर अता फरमायो वेंदो आहे जेको हिन महीने में पंहिंजे पीउ माउ सां एहसान करे ख़ुदा उन ॾे रहमत ऐं शफ़क़त जी नज़र सां ॾिसंदो जेका औरत हिन महीने में पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत ऐं रज़ा जोई करे त ख़ुदा उन खे बीबी मरियम ऐं बीबी आसिया जहिड़ो दर्जो अता फरमाए थो
सरकार फरमाइन था त रमजान जे महीने में जेको माण्हू के मुसलमान जी हिक हाजत पूरी कंदो अल्लाह ताला उन जूं 10 लख हाजतूं पूरियूं फरमाईंदो। जेको शख्स के अयालदार मिस्कीन के खैरात ॾे थो अल्लाह ताला उन खे 10 लख नेकियूं उन जे सवाब दफ़्तर में लिखंदो, 10 लख उन जा गुनाह मेटींदो, 10 लख उन जा दर्जा बुलंद कंदो आहे। हजरत अनस का मरवी हदीस में आ त मुझे सोने हबीब फरमाए जेको शख्स के मुसलमान भाजी हिकड़ी हाजत पूरी करण जे लाइ निकरंदो आ त अल्लाह ताला हर कदम कदम जे वज़न जा 70 गुनाह मोट मेटींदो आ। सरकार फरमाता उबसतू बिन्नफकत फी शहर रमजान फइन्न नफकत फीहि कन्नफकत फी सबीलिल्लाह। रमजान जे महीने में घणो खर्च कयो यानी पंहिंजे घर में सुठो रधे पचाए पंहिंजे बच्चन खे खारायो, पाण भी खाओ बच्चन खे खारायो, खाईंदो पाण लिखे पे सवाब तव्हांजे। सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब जॾहिं रमज़ान जो महीनो थींदो हो जिब्रील सां मुलाकातूं थींदियूं पोइ ईअं ख़ैरात कंदा जे तेज़ हवा तूफ़ान लॻंदो आहे हर शइ उॾाए खणी वेंदो आहे। मुंहिंजो सोनो हबीब रमज़ान में ईअं ख़ैरात कंदा। ओ मिठा दादा इन महीने मुबारक जे अंदर हिकिड़ो कम इहो कर जो सुठो रधे पचाए पाण भी खा बच्चन खे भी खारा। रिज़्क रोज़ीने जे मामले में तंग दस्त न बणजो, उन्हनि ते बुखुल न कर, तू दिल कुशादी कर त रब भी तोखे कुशादो रिज़्क अता कंदो। ॿियो रमज़ान मुबारक जे महीने में घणी क़ुरान जी तिलावत कर छो त ही क़ुरान जो महीनो आहे। रमज़ान क़ुरान जो महीनो आहे जो अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। ही उहो महीनो रमज़ान जो आहे जंहिंमें क़ुरान नाज़िल कयो वियो। हे क़ुरान जे नुज़ूल जो महीनो आहे। हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा जेको हिदायत आहे माण्हुनि जे वास्ते ऐं हिदायत जा चिका रोशन दलील आहिनि फ़ैसिला कुल ॻाल्हियूं आहिनि हिन क़ुरान जे अंदर। हदीस पाक में अचे थो पियो हा तफ़सीर इब्न कसीर वारे लिखियो आहे त अल्लाह ताला हज़रत इब्राहिम ते जेके सहीफ़ा नाज़िल कया हुआ उहे रमज़ान जी पहिरीं तारीख़ लथा हुया ऐं जेको तौरात शरीफ़ नाज़िल थियो रमज़ान जी 6 तारीख़ नाज़िल थियो, इंजील नाज़िल थियो रमज़ान जी 13 तारीख़ नाज़िल थियो, पर जे क़ुरान नाज़िल थियो त 27 रमज़ान में न। उहा रात लैलतुल क़द्र वारी रात बणजी वई। उन रात जे अंदर हिकड़ी रात जागो, हिकड़ी रात जागो। मुझे आका फरमायो 1000 महीननि जो सवाब तव्हांजे दफ़्तर में लिखियो वञे। मुंहिंजा दोस्तो उहा रात लैलतुल क़द्र जी घणो करे रमज़ान मुबारक जे पोएं ॾहे में हूंदी आहे। पोएं ॾहे जे वरी 21 रातियुनि में 21 रातियूं कहिड़ियूं जे मिसाल 21 23 25 27 29 इहे जेके 21 वारियूं रातियूं आहिनि घणो करे इन्हनि रातियुनि में लैलतुल क़द्र मिलंदी आहे। पर इन्हनि 21 रातियुनि में वरी अक्सर करे 27 जी रात लधी वेंदी आहे। का हिकिड़ी रात मुतअय्यन या मुक़रर थियल न आहे। पोइ इन जे लाइ रब लिकाए छॾी आहे लैलतुल क़द्र। तव्हां त ॿारड़ा जागनि इन बहाने सां उन्हनि खे लैलतुल क़द्र बि मिली वेंदी, ॿियुनि रातियुनि जे जागण जो अजर इनाम बि मिली वेंदी। सलात मुंहिंजे आका ते। दोस्तन गिरामी वो हिन महीने में रात जो तरावीह जी नमाज पढ़नी आहे। मुझे सोने हबीब फरमायो मन काम रमदान ईमान व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। सही बुखारी जी हदीस आहे। मुझे दिलबर नबी फरमायो जेको रमज़ान जे रातियूं जागंदो आहे इबादत कंदो आहे तरावीह जी नमाज पढ़ंदो आहे त अल्लाह ताला उन जा सब गुनाह बख्शे छॾींदो आहे। सारी ज़िंदगी जा गुनाहनि खे हिक कलम सां अल्लाह ताला जल चनो मदियूं मेटे छॾींदो आहे जेको रमज़ान जूं रातियूं जागंदो आहे। मुझा दोस्तो रब तौफीक दे त रमज़ान शरीफ जे महीने में हर रात में या हर ॾींहं में मुझा दोस्तो रमज़ान मुबारक में पंहिंजो सलात तस्बीह जी नमाज पढ़ो। उहा सलात तस्बीह जी नमाज ख़ासि अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि जी आबिदनि जी इबादत आहे। मुंहिंजा दोस्तो उहा
सलात तस्बीह जी नमाज पढ़ण वारे खे अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू गुनाहन जो आम माफ़ियूं अता फरमाए छॾींदो आहे। मुंहिंजा दोस्तो, रमज़ान जा रोज़ा बि रखो, छाजे करे जो रोज़े रखण सां दिल जा ज़ंग पाक साफ़ बणाए चिमकाए छॾे थो। रोज़े जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, रोज़े में नफ़ा कहिड़ा आहिनि, आख़िरत ऐं जन्नत त हूअं ई मिलंदी, पर दोस्तो दुनिया जे अंदर बि रोज़े रखण सां ज़हन, दिल, दिमाग़ खे रोज़े जे ज़रिए अल्लाह ताला तेज़ फरमाईंदो। सेहत तंदुरुस्ती नसीब थींदी, घणनि बीमारियुनि खां अल्लाह ताला बचाईंदो, दिल में मारिफत जो नूर पैदा थींदो, दिल में नरमी पैदा थींदी, दिल जी सख्ती ख़त्म थींदी, इंसान में आजिज़ी शिकस्तगी पैदा थींदी। मुंहिंजा दोस्तो, ग़रीबनि, मोहताजनि ऐं बुखारनि उञारनि जी यादि ईंदी। पाण बुखार हो त ॿियनि जे बुख जो तव्हांखे अहसासु थिए। रोज़े रखण में हिकिड़ी हिकमत इहा बि आहे त मुंहिंजा दोस्तो, माण्हू ड्राओ वेठो आहे त सम्झो सॼो जग ड्राओ पियो आहे, पर जंहिं पाण बुख काटींदो त उनखे अहसासु थींदो वरी बुख बि का शइ आहे। तव्हां बुख काटियो त ॿियनि ग़रीबनि बुखारनि जो बि तव्हांखे क़दुरु थिए, उन्हनि जे बुख जी तव्हांखे यादगिरी थिए, तव्हां त पंहिंजे मालनि मंझां उन्हनि ग़रीबनि जी बि संभाल रहंदा कयो। चओ अल्लाह में एतिकाफ़ वेहण इहा बि मुंहिंजे सुहिणे हबीब जी सुन्नत आहे। एतिकाफ़ वेहण वॾो अजुर ऐं वॾो इबादत ऐं वॾो सवाब आहे। मुंहिंजे आका फरमायो, तिबरानी बेहकी मुस्तदरक हाकिम जी हदीस आहे, मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो, मन इतकफ़ यौम इब्तिगा वजहुल्लाह तआला जअल अल्लाह बैनहु व बैन अन्नार सलास खनादकिन बाउद मिम्मा बैन अल खाफिकैन। सरकार फरमाइनि था, जेको अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर हिकिड़ो ॾींहुं एतिकाफ़ वेहे त अल्लाह ताला उन खे 3 खंदकूं जहन्नम खां परे करे छॾींदो। 3 खंदकूं जहन्नम खां परे करे छॾींदो। हिकिड़ी खंदक एॾी वॾी आहे जीअं ज़मीन आसमान जे विच जो मुफ़ासिलो। रिवाज में थिए थो पियो त ज़मीन आसमान जे विच में 500 सालनि जो मुफ़ासिलो आहे। अहिड़ा 3 मुफ़ासिला यानी 1500 सालनि जो पंधु इहो माण्हू जहन्नम खां परे थी वञे थो, जेको हिकिड़ो ॾींहुं रमज़ान मुबारक जे हिकिड़ो ॾींहुं एतिकाफ़ में वेहे। पर ख़ुशि नसीब आहिनि उहे जेकी 10 ॾींहं एतिकाफ़ में वेहनि, त उन्हनि जे लाइ छा अजुर ऐं छा सवाब लिखिया वेंदा। मुंहिंजा दोस्तो, हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत फरमाई आहे, सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी रिवायत थो फरमाए त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम रमज़ान जे पहिरें ॾहे में एतिकाफ़ वेठा, वरी विचें ॾहे में वेठा, पोइ तुर्की खीमे मां कंधु कढी ॿाहिरि फरमायो त पहिरें ॾहे में एतिकाफ़ में वेठुसि, शायदि लैलतुल क़द्र पहिरें ॾहे में हुजे, पर न, वरी उन में मूंखे नज़र न आई, वरी विचें ॾहे में वेठुसि त बि न मिली। पोइ हिकु फ़रिश्तो आयो, उन ॿुधायो त इन राति खे पोएं ॾहे में तलाश कयो। पोइ सरकार फरमायो त जेकी बि मूंसां गॾु एतिकाफ़ में वेठल आयो से पोयों ॾहो बि एतिकाफ़ में वेहो, जो इन पोएं ॾहे में एतिकाफ़ वेहण वारनि खे अल्लाह ताला लैलतुल क़द्र जी सआदत नसीब फरमाई। पोइ सरकार फरमायो त मन इतकफ़ यौमन व लैलतन मिन रमज़ान युरीदु बिही वजहुल्लाह वला युरीदु रियान वला सुमअतन आताहु अल्लाह तआला सवाब 300 शहीदन कुतिलू फी सबीलिल्लाह साबिरीन मुहतसिबीन। सरकार फरमाइनि था, जेको हिकिड़ो ॾींहुं अल्लाह जे रज़ा ख़ातिर एतिकाफ़ वेहे, रियाकारी न हुजेसि, माण्हुनि जे देख वेख जे लाइ न, पंहिंजे नाम बरारी जे लाइ न, पर ख़ासि अल्लाह जे ख़ातिर हिकिड़े राति हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ वेहे त उनखे 300 शहीदनि जेतिरो सवाब ॾिनो वेंदो। मुंहिंजा दोस्त, आताहु अल्लाह तआला सवाब 300 शहीदन कुतिलू फी सबीलिल्लाह साबिरीन मुहतसिबीन। सरकार फरमाइनि था, जेको हिकिड़ो ॾींहुं अल्लाह जे रज़ा ख़ातिर एतिकाफ़ वेहे, रियाकारी न हुजेसि, माण्हुनि जे देख वेख जे लाइ न, पंहिंजे नाम बरारी जे लाइ न, पर ख़ासि अल्लाह जे ख़ातिर हिकिड़े राति हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ वेहे त उनखे 300 शहीदनि जेतिरो सवाब ॾिनो वेंदो।
मुझा दोस्तों अल्लाह ताला तौफीक दे रमजान मुबारक में इत्काफ वेहणो या सुन्नत किफाया है सजे शहर मजा हिकड़ो मानू बे इत्काफ में वेही वियो तो सजे शहर वारन जे तरफा वो इत्काफ अदा थी वियो पर सजे शहर में हिकड़ो मानू बे इत्काफ में न वेठो तो इन सुन्नत जे तरक जा सजे शहर वाला दोई थींदा मुझा दोस्तों रब तौफीक दे त इत्काफ वेहो इन खां पोइ फितरो ॾिबो पोइ रमज़ान मुबारक जे पोयनि दिहाड़नि में ईद खां अॻु में फितरो अदा करणो आहे जेको मालदार साहिब निसाब जो आकिल बालिग मुस्लमान हुजे उहो पंहिंजे तरफ़ां पंहिंजे सगीर औलाद ऐं ग़ुलामनि जे तरफ़ां सदको फित्र जो अदा करणु वाजिबु आहे साहिब निसाब उहो आहे जंहिंखे रहण जे घर जे सामान सवारी ऐं ख़िदमत जे ग़ुलामनि खां सवाइ घटि में घटि 40 रुपया बचत हुजनि त उन ते सदको फित्र जो वाजिबु आहे रोज़ो रखे या न रखे छो त फित्रे जे लाइ रोज़ो शर्त न आहे उहे पुट या धीअर जेके बालग थी विया या ज़ाल उन्हनि जो फितरो ॾियणु वाजिबु न आहे बालग थियण खां पोइ उहे पंहिंजो फितरो पाण ॾींदा बाक़ी जेकी मासूम ॿार आहिनि अणबालग आहिनि उन जो फितरो उन घर जे वॾे खे ॾियणु वाजिबु आहे कणिक जो फितरो केतिरो ॾिबो कणिक जा 2 सेर पक या उन्हनि जो मुल्ह बाज़ार में जेको मुक़ररु थियल हुजे उहे रुपयनि जी सूरत में ॾिए त बि जाइज़ आहे जे जिन्स जी सूरत में ॾिए तॾहिं बि जाइज़ आहे जेकॾहिं अन्न ॾिए त बहितर हर माण्हू जो फितरो आहे 2 पक्का 2 किलोग्राम इन जा समझो कणिक जा उहे फितरे जे नियत सां ॾींदो पोइ जेकॾहिं रोज़नि में के कमियूं बेशूं थियूं के कोताहियूं थियूं त फितरे जे अदा करण सां उन्हनि सभिनी कमियुनि जो अल्लाह ताला इज़ालो फरमाए छॾी सरकार फरमाइन था त हज़रत अबू बकर सिद्दीक़ का रिवायत है त महबूबन करीमन फरमाए त रमज़ान जा रोज़ा तेसी ताईं ज़मीन ऐं आसमान जे विच में टंगियल रहंदा आहिनि जेसिताईं फितरो न अदा कयो वञे या दोस्तों जे चाहियो था त फित्रे तव्हांजा रोज़ा रब वटि क़बूल पइजी वञनि त उन सां तव्हां फितरो अदा कयो त अल्लाह ताला जल शान जे दरबार में तव्हांजा रोज़ा मक़बूलियत जे दर्जे ते पहुची वञनि मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला जल शान जे ख़ातिर रमज़ान जे महीने खे मल्हाए ॾेखारियो इबादत ऐं बंदगी सां रोज़ानो घटि में घटि 313 भेरा मुंहिंजे दिलबर जे मथां दुरूद ज़रूर पढ़ो पर रमज़ान मुबारक जो महीनो अचे त अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾे रोज़ानो 1000 भेरा मुंहिंजे दिलबर नबी ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा कयो रमज़ान में इहो मामूल बनाए छॾियो रमज़ान जे हर रात में या हर ॾींहं में मुंहिंजा दोस्तो 1000 भेरा दुरूद पढ़ो मुंहिंजे आका फरमायो त जेको मुंहिंजो उम्मती रोज़ानो 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े क़यामत जे ॾियारे में उथंदो त मूंसां गॾु जन्नत में हूंदो ईअं मूंसां वेझो हूंदो जो इन जो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां घसंदड़ हूंदो मूंसां गॾु जन्नत में दाख़िल थींदो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सही इब्न हिब्बान में हदीस आहे हज़रत अबू हुरैरा से रावी आहे हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा सोना हबीब मिंबर ते चढ़िया मिंबर ते हीअं पैर रखियूं त चयूं आमीन 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 चयो वियो त या रसूल अल्लाह तव्हां मिंबर ते चढ़ियो त पोइ आमीन आमीन फरमायो इहो छाजे लाइ पाण फरमायो त जिब्रील अलैहिस्सलाम मूं वटि आयो चयाईं त जंहिं माण्हू खे रमज़ानुल मुबारक जो महीनो मिली वञे ऐं पोइ बि उन जे गुनाहनि जी माफ़ी न वठे त इहो जहन्नम में दाख़िल थी वियो इहो अल्लाह खां परे थी वियो इहो रहमत खां दूर थी वियो मूं तॾहिं चयो त आमीन 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 मुंहिंजा दोस्तो त इहो बदनसीब माण्हू आहे बदबख़्त इंसान आहे जेको रमज़ान जो महीनो बि उनखे नसीब थिए ऐं क़द्र शुनासी न करे अहिड़े महीने में अहिड़ी रहमत खां बि महरूम रहिजी वञे त हबीब करीम फरमाइनि था त इहो इन जो मुंहुं मिटी हाणो थिए नक इन जो सर मिटी हाणो थिए यानी ज़लीलो ख्वार बणिजे इहो माण्हू जेके रमज़ान जो महीनो बि ज़िंदगी में मिले वरी उनजो क़द्र न करे ओ कर क़द्र मोगा अहिड़नि ॾींहंनि जो ओ कर क़द्र भाऊ अहिड़नि ॾींहंनि जो सदकी न दरड़ो पंहिंजे मालिक जो ओ वरी शाल क़िस्मत
गिचे में पायो पंजे मालिक की खे परचान जेरा पंजे गुनाहन जी माफी वठ जाए रमजान जी हर रात में रब्बे जुल जलाल इन आसमान दुनिया ते लहींदो आ ऐलान फरमाइंदो आए को घुरण वारो आए को दर्दन जो मारो आए को दुखन जो हजारो अचो तमा रब तव्हांजा सब दुख दर्द लाहे चया ओ मुंहिंजा मिठा तू भी इन रातन में उठी जागी करे पंजे मालिक की जे दर ते झोल झले खैरात पिन जाए उम्मीद आ त रमजान जे बरकतुन मां माला माल बणजी वेंदे चओ अल्लाह अस्तगफिरुल्लाह ओ मिठा जो मौत आयो मान मैजन छा पिया जिंदगी जे खरे जी बटई लगी पिया कल कोन पवंदई ओचितो इज़राइल जा हथ गिचीअ में पइजी वेंदई पोइ अरमान करे चवंदे हाय अफ़सोस मूं कुझु न कमायो पोइ रोई चवंदे रब लौला अखरतनी इला अजलिन करीब ओ मुंहिंजा मौला थोरी देर मूंखे वराए मोहलत ॾे अमल साले कयां इबादतूं बंदगियूं कयां पर वलई युअखिर अल्लाह नफ्सन इज़ा जाअ अजलुहा जॾहिं मौत अची वियो हिक घड़ी जी बि मोहलत कान मिली सघंदई ओ मिठा जॾहिं इज़राइल जा हथ तुंहिंजे गिचीअ ताईं पहुता पोइ अरमान करे चवंदे हाय अफ़सोस कीअं मूं ज़िंदगी गुनाहनि में गवाए छॾी पोइ चवंदे मौला वराए मोहलत ॾे वरी वञी अमल साले कयां इबादतूं कयां पर मुंहिंजा पिरी अहिड़ो वक़्तु वरी न मिली सघंदी अॼु वक़्तु चई जो मालिक खे परचाए वठो इबादतूं कयां पर मुंहिंजा पिरी अहिड़ो वक़्तु वरी न मिली सघंदी अॼु वक़्तु चई जो मालिक खे परचाए वठो इबादत जी बंदगी करे वठो अल्लाह ताला जे बारगाह में अर्ज़ी इल्तिजा कर ओ मिठा उहो ॾियारो न विसार जंहिं ॾियारे तुंहिंजी प्यारी आख़िरत ॾे हूंदी उहो ॾियारो बि यादि कर जॾहिं तुंहिंजे बदन में जा दम परवाह थी वेंदो जॾहिं तुंहिंजो नालो जनाज़ो बणिजी वेंदो जॾहिं तूं क़बर जे मिटी जो महिमान बणिजी वेंदे पोइ अरमान कंदे त मूं कुझु न कमायो ओ मिठा अॼु वक़्तु अथई चओ अल्लाह ओ जनाज़ो जॾहिं तुंहिंजो कजंदो ईंदई कुल माइट मारूअड़ा हे जनाज़ो जॾहिं तुंहिंजो कजंदो ईंदई कुल माइट मारूअड़ा हे जनाज़ो जॾहिं तुंहिंजो कजंदो ईंदई कुल माइट मारूअड़ा सारे वॻ खां वेंदे विछड़ी अकेलो तो के हलणो दुनिया जा वटि मज़ा जाने मगर हिकु ॾींहुं तो के हलणो दुनिया जा वटि मज़ा जाने मगर हिकु ॾींहुं मरणो ओ बेटा उहो ॾियारो बि तो ते अचण वारो अथई जॾहिं तुंहिंजो दम परवाज़ थींदो हदीस पाक में अचे थो जेॾी महिल साह निकिरे थो मुल्ला उनखे मैयत खे वेझाइण लॻंदो आहे मैयत वीचारो दाह करे चवंदो आहे ओ मुल्ला होरिया होरिया मुंहिंजे बदन खे लोॾा ॾे मुंहिंजो जिस्म ये लोॾा बि बर्दाश्त नथो करे सघे ओ मिठा जेॾी महिल गुस्सो ॾेई जनाज़ो घर मां खणंदा आहिनि हदीस पाक में अचे थो त मैयत जो रूह मलाइक उन जे छाती ते आणे रखंदा आहिनि पंहिंजे घर वारनि जूं रड़ियूं दाऊं ॿुधंदो आहे जेॾी महिल बच्चा रोंदा बीठा अबो अमर रोंदो पियो ओ मुंहिंजा जवान पुटड़ा अॼु काॾे जुदाई कयूं थो वञी अमल जी दिल रोई कोन्ही ओ मुंहिंजा जवान बचड़ा अॼु काॾे विछोड़ो कयूं थो वञी ज़ाल रोई चवंदी ओ मुंहिंजा बर ओ मुंहिंजा घोट अॼु मूंखे रनी बणायूं थो वञी अल्लाह अल्लाह सगीर बचड़ा रोई चवंदा ओ बाबा असां
के यतीम बणायूं तो असांजे मथड़े ते शफ़क़त जा तकेर पिराईंदो असांखे कपिड़ा केर पाराईंदो असांखे ईद जूं ख़र्चूं केर ॾींदो ओ मिठा बच्चा रोंदा बि छॾणा पवंदई त वरी रोंदड़ बच्चनि खे रिझाइण जेतिरी बि मोहलत कान मिली सघंदई पोइ करे वठजे हिसाब किताब थियणो अथई सारे सभु साब ॾियणो ओ मिठा हिसाब किताब ॼाण छो तंहिंजे करे अल्लाह ताला अहिड़ा क़ीमती वक़्त मिलाए तिन्हनि जो क़दुरु कर अमलनि सालनि सां इबादत ऐं बंदगी सां पंहिंजे रब खे रिझाए ॾेखार इन रमज़ान मुबारक जे महीने खे मल्हाए ॾेखार त अल्लाह राज़ी मदीने वारो मीर शन राज़ी थिए रब करीम शन असां सभिनी खे रमज़ान जे क़दुरु सुञाणण जी तौफ़ीक़ अता फरमाए शन रमज़ान जो महीनो इबादत ऐं बंदगी सां गुज़ारण जी तौफ़ीक़ ऐं सआदत नसीब फरमाए आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व सल्लिम अल्लाहुम्मा या रब्बी बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वाअफ़ अन्ना मा मदा या वासिअल करमी ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين آمين آمين برحمتك Recording Farooq Ahmad Acho, Kambar Sharif.